हुनजो जादू ख़तमु थी वियो। अदा उथी बीह रहियो, हुनखे लैला परीअ शहज़ादीअ जो ॾिठो त ॾाढो ख़ुशि थी पाण में मिलिया ऐं हिनखे चई त हाणे अचे तोखे मां ॾियां थो तुंहिंजे हवाले आहे पंहिंजो मुड़ुसु संभाल। अदा उहो वठी वरी घोड़नि ते चढ़ी रवाना थिया पंहिंजे बादशाहीअ में। इते वरी हिन जा पोयूं माउ पीउ लाल शहज़ादे जा उहे बि वीचारा मातम में अलाए काॾे वियो असांजो पुटु, राति बि ॾींहुं बि रोंदे रड़े पई गुज़रे, पीउ घटि माउ त वीचारी जहिड़ी राति तहिड़ो ॾींहुं, छो त हुनजो पेट ॼणियो हो न, पेट ॼणी जेका तकलीफ़ूं काटींदी आहे किसास उन खे थींदो आहे। पीउ आहे घुमंदड़ ऐं ॿाहिरि बने ते, माउ आहे निभाईंदड़। 10 महीना 10 महीने खां पोइ वरी 10 महीना राति ॾींहुं हुनजा उजागा उथणो विहणो पालणो निपाइणो जेसि ताईं वञी हू सम्झ सां थिए। घणे खां घणो किसास अमड़ खे थींदो आहे, अमड़ जहिड़ी का शइ आहे कान। जिन खे अमड़ियूं आहिनि मां उन्हनि खे दुआ थो कयां त रब साईं उन्हनि खे वॾी हयाती ॾींदो ऐं उन्हनि खे ख़ुशि कंदो। पंहिंजे अमड़नि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी इज़त कयो, उन्हनि सां मोहबत कयो, प्यारु कयो। मूंखे न अमड़ आहे न अबू आहे, अलाह न घरवारी आहे, अकेलो। सो तव्हांखे मां जेके बि ॻाल्हियूं तव्हां ताईं मां मोकिले रहियो आहियां त तव्हांखे मां सुठियूं सुठियूं मन मोहींदड़ ऐं ॾुखाईंदड़, छो त मां फ़क़ीर माण्हू जेके बि तव्हां ॾे मोकिलींदो आहियां त इन करे मोकिलींदो आहियां त जीअं तव्हां ऐं मूंखे मानो बि भलो ॾिनो आहे, छो त मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे वणियूं आहिनि। ॿिया कहिड़ा बि तव्हां ताईं ॻाल्हियूं पहुचाइनि था पर ईअं नथा पहुचाइनि वज़ाहत सां सम्झाइणी जीअं मां थो तव्हां ॾे मोकिलियां। अदा नेठे हे वञी पंहिंजे बादशाह वटि पहुता। बादशाह सहुरो हिनजो ससु हिनखे ॻल लाथऊं, ॾाढा भाकुरे पिया, ख़ुशि थिया। वरी हिननि ॾाढियूं नयूं ख़ुशियूं नयूं रौनकूं थी वियूं। कुझु टाइम खां पोइ बादशाह लाल शहज़ादे पंहिंजे सहुरे खे चयो जाया हाणे मां जेको आहे मूंखे इजाज़त ॾे, घणो टाइम थी वियो आहे, मुंहिंजे माउ पीउ जो अलाए कहिड़ो हाल हूंदो, हाणे मां पंहिंजे ॻोठु वञा। बादशाह चयो भाउ भली ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, तूं भली वञ। अदा राति जा 4 पहर गुज़रिया। सुबुह जो ॾाढो बादशाह हिनखे सूखड़ियूं पाखड़ियूं पंहिंजे तरफ़ खां तोहफ़ा इनाम ॾेई खुर्जनियूं भरे जेको आहे हिनखे ॾेई ऐं उहो पंहिंजी शहज़ादीअ खे खणी ऐं रवानो थियो। अदा हलंदो मंज़िलूं मारींदो रवानो थी वञे पंहिंजे बादशाहीअ में पहुतो। बादशाहीअ में उते जो पहुतो त उते जो हिनखे शहर वारनि पंहिंजे ॻोठारनि जो ॾिठो त माण्हुनि चयो त भेण हे उहो लाल शहज़ादो आहे जंहिंजे लाइ रोऊं पिटियूं पिया ऐं हिते तॾा विछाइजी विया। बादशाह हिन जे लाइ चरियो, हिन जे लाइ अमड़ जेको आहे बेहाल लॻी पई आहे। हे त उहो शहज़ादो आहे, बा वरी ख़ुशियूं। अदा हे अॻु में हो पोयूं ख़लक़ूं हिन जे लॻियूं पियूं बादशाह जी महला ते। अदा हे दर जो टपियो, हिन जे पीउ जी नज़र जो पई ऐं माउ जी नज़र पई। छा था सम्झो त जीअं माण्हू असां वटि खजी वेंदो आहे पोइ उहो गुम थी वेंदो आहे, पोइ उन जे लाइ त केॾो असां रोअंदा आहियूं, तड़पंदा आहियूं। त जंहिं अखियुनि खां परे थी वियो, गुम थी वियो न, जॾहिं उहा शइ असांखे मिले, जेसि ताईं मिलंदी न तेसि ताईं असांखां खाइणु पीअणु हीअ लटा कपिड़ा हलणु चलणु उथणु विहणु सभु विसरी वेंदो जेसि ताईं असांखे उहो न मिलंदो। जेकॾहिं ज़िंदा हयाती आहे, अलाह मोटाए ॾिनो त नई ज़िंदगी नयूं ख़ुशियूं। जेकॾहिं वियो त पोइ असांजी ज़िंदगी पोइ हिते मिटीअ में धूड़। पाण सम्झो था। अदा हुनखे पीउ माउ हे पेरनि ते किरी वियो, अमड़ जे पीउ जे भाकुरे पइजी विया। अदा रोअण जे बजा उन्हनि वटि ख़ुशियूं थी वियूं। उन्हनि जो असां बसि तोखे साहे छॾियो, तूं मरी वें। हीअ जी बाबा मुंहिंजी लैला शहज़ादी फलाणे बादशाह जी जंहिं तो मूंखे मनो कयो मां ओॾायोसि ऐं हीअ उनजी धीउ आहे, मां परिणिजी आयो आहियां। ऐं हीअ बादशाह सूखड़ियूं ऐं तोहफ़ा टेबल ते कढी रखी जेके बेहदि हिसाब खां ॿाहिरि एतिरा तोहफ़ा बादशाह मोकिलियसि। जी बाबा हाणे जहिड़ो छाजो आहे, जॾहिं तूं उन बादशाह जी धीउ परिणिजी आई, बादशाह मूंॾे हेॾा तोहफ़ा मोकिलिया, हाणे ज़िंदगी रही त वरी मां बि तोखे तोहफ़ा ॾींदुसि वञी ॾिजांइ। हाणे असांजो जहिड़ो ख़तमु, हाणे असां थींदासीं ॿाहिरि। ॾाढो हुनखे पंहिंजे पीउ खे हक़ीक़तूं सॼियूं अदा। वरी बादशाह छा कयो, राज पंहिंजो घुराई, बाक़ाइदे धाम धूम सां महफ़िलूं कराई, वॾा भत 40 ॾींहं ॻोठ में पंहिंजे में ऐलान बादशाह करायो त बाबा 40 ॾींहं को बि बाहि पंहिंजे घर में न ॿारींदो। नगर न्याज़ हर शइ तव्हांखे पंहिंजे घर मिलंदी पई मुंहिंजे तरफ़ खां। अदा इन में अमीर बि अची विया, ग़रीब बि अची विया, फ़क़ीर बि अची विया, सभु अची विया। अदा बादशाह जो ऐलान 40 ॾींहं केर बि बाहि कोन पियो ॿारे। माण्हू ख़ुशि पिया थियनि।
त भेण असांजे लाइ बादशाह जो वाह जो कमु करे छॾियो आहे त महीनूं 10 ॾींहं दर दर ते देगियूं भतनि जूं ॿोड़ पुलाव ताम क़िस्म क़िस्म जा लटो कपिड़ो पैसो ॾोकड़ो हर शइ इन 40 ॾींहंनि में बादशाह पंहिंजे नौकरनि जे तरफ़ खां उड़े मोकिलींदो रहंदो। ॾाढो खाईंदा पीअंदा ख़ुशि थींदा। बादशाह बि वॾी पंहिंजी महफ़िल मचराए धाम धूम सां वरी नई रौनक नई रोशनी नई ज़िंदगी वरी जेको आहे दुनिया खे ॾेखारे ॾाढो पंहिंजे पुट सां पंहिंजे नुंहं सां पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे ॻोठ सां पंहिंजे राज सां प्यारु करणु लॻा। जीअं असां ॾिस रिकॉर्ड करे भाऊ हीअ हर कंहिं महिनत जो फल आहे। मां महिनत थो कयां हीअ यूट्यूब चैनल जेको मुश्ताक परदेसी जो मां महिनत थो कयां। महिनत जे कर त मूंखे मान मिले थो। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि जी तव्हांखे ख़बर ई कान्हे। हाणे ॾिसो जिन खे ख़बर आहे त चुप आहिनि। मां तव्हां ताईं मोकिले चुको आहियां। मुंहिंजा हर कहाणीअ में 4 पार्ट 5 पार्ट जे हीअ बि आहे त हिन जा पार्ट ख़बर न आहे। चैनल वारो जेको रिकॉर्डिंग ते वेठो आहे उनखे ख़बर आहे त 4 पार्ट थींदा त 4 तव्हां ताईं मुंहिंजा पहुचंदा। ईअं महिरबानी कजो ईअं न त हिकिड़ो ॾिसी वरी ॿियो छॾियो ॿियो ॾिसी टियों छॾियो। हिन जा पार्ट अथव अवल खां आख़िर ताईं जिते मां पूरी थो कयां इन पार्ट ताईं तव्हां बि दंग कजो। अदा ॾाढो ख़ुशियूं ऐं हुननि पंहिंजी ज़िंदगी धाम धूम सां ऐं नई पंहिंजे महलातुनि में बंगलनि में गुज़ारणु लॻा। अदा मां मूंखे दुआ कजो त रब साईं सिहत था फ़रमाए ख़ुशि हुजां तव्हां ताईं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं कहाणियूं ऐं मन मोहींदड़ हर रंग जी हर तबिके जी मां तव्हां ताईं ॻाल्हि पहुचाए चुको आहियां। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां मोटर ईअं तव्हांखे क़बूल वणनि थियूं तव्हांखे दिमाग़ में बि विहनि थियूं वणनि थियूं। अकुल वारियूं ॻाल्हियूं आहिनि इन में के मज़ाया बि आहिनि के ॾुखनि जूं बि आहिनि के सुखनि जूं बि आहिनि के सियासत जूं बि आहिनि। ऐं सियासत जे बारे में थोरो हिन खां अॻु जेको मूं टॉपिक तव्हां ताईं हिकिड़ो पार्ट मोकिलियो 100% उनजी जेका मूंखे मोट मिली आहे मूंखे मालूम थियो त 100% मूं जेका वज़ाहत कई आहे सही आहे मुंहिंजी। छो त हीअ सियासत अॼु न आहे हीअ जहिड़ो आहे लालच में हीअं हिक ॿिए खे माण्हू पैसनि जे पुठियूं लॻो ऐं चंबिड़ियो थो अचे। उहे पैसनि जे लाइ अॻिते ऐं असांजो पोइते पाण में हिक ॿिए खां परे। पर जीअं हिते मां ॾिसां पियो त हिकिड़ा वेचारा हारी आहिनि गर्मी बि ॾाढी आहे कलर अहिड़ो वेचारा ॻाटियूं पयूं अथनि गिचने में वरूं खयूं पियूं वर खई पई आहे। इहा बि महिनत आहे न। इहो बि रब करीम जो हिकिड़ो राज़ आहे। हिकिड़नि खे बंगला ॾिनई हिकिड़नि खे महिनतूं ॾिनई हिकिड़नि खे वापारु ॾिनई हिकिड़नि खे हुनुरु ॾिनई। हर कंहिं माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो आहे। जेकॾहिं हे बि ॾिसूं निठण में राति ॾींहं पेर उघाड़ा कंहिंखे कंडा लॻनि बुख ते उञ ते अदा कलर फ़सुलु पंहिंजे खे ॾियण पिया था उमेदुनि ते अदा अॼु नंढो आहे सुभाणे वॾो थींदो। इन जो फल मिलंदो हारीअ खे रब करीम इन जो फल ॾींदो आहे। अदा वरी इन में 5 रुपया असांखे मिलंदा असां पंहिंजो पेटलो भरींदासीं ॿटनि जे लाइ लटो कपिड़ो बि वठंदासीं। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके वीचारा राति ॾींहं बुखूं उञूं काटंदा को हुननि खां पुछण वारो कोन्हे। ख़ुदा जे वास्ते कुझु थोरो तव्हां बि नज़र रहम जी फिरायो कंहिंसां हमदर्दी कयो कंहिंसां मोहबत कयो कंहिंसां कुर्ब कयो कंहिंसां हाल भाई थियो। छो त इन में रब राज़ी आहे। तव्हांखे ॾिनो किनो कोन्ह थींदो आहे। अलाह तव्हांखे ॾिनो आहे भली तव्हां अॻिते हलो हलिया हलो अमेरिका लंडन खां थी मोटी वरी मदीने पाक ताईं हलो अदा काबिला शरीफ़ जा दीदार कयो अदा हज पढ़ो वरी मोटी पंहिंजे मुल्क में अचो। इहो दुनिया जेका उहा शइ अथव हिंदु सिंधु देश परदेस हर शइ ॾेखारींदी पर जे दुनिया न हूंदी त तूं छा कंदे न सुठो लटो पाईंदे न सुठी चौपड़ पाईंदे न सुठो खाईंदे बुखुनि में परेशानियुनि में गणतनि में वक़्तु गुज़ारींदे जिन खे अलाह ॾिनो आहे एसिन में उहे हे पेट खे सुता पिया आहिनि नंढा फूक हुननि खे का परवाह ई कान्हे का ग़रीबनि सां हुननि जो छा वञे। मां वरी बि चवां थो छो त हीअ असां हिते उधार आहियूं अॼु आहियूं सुभाणे कोन हूंदासीं। यार मोहबत कयो कंहिंसां हमदर्दी कयो कंहिंजो किसास कयो ख़ुदा पंहिंजे खे मञो। इहे बंगला इहे ॿाड़ियूं इहे गाॾियूं इहा मिल्कियत जंहिं महिल अखिड़ियूं ॿूटियूं मथां ख़ुदा जो सॾु थींदो त हथड़ा ख़ाली हूंदा खपनि खां सवाइ ॿियो छा खणी हलंदासीं। उते खणी हलंदासीं अमल जेके हिन खां वधीक असांखे उते कामयाबी ॾींदा। जेकॾहिं अमल असांजा भला हूंदा त असांखे हूरूं बि मिलंदियूं जन्नतूं बि मिलंदियूं बंगला बि मिलंदा मेवात बि मिलंदी फ्रूट बि मिलंदा। हिन खां वधीक असांखे सुठा ताम
एसियूं मिलंदियूं, खाधा पीता मिलंदा। इहा बि हिकिड़ी हदीसी ॻाल्हि अथव, नसीहती ॻाल्हि आहे, हिन सां लॻे थी। तॾहिं मां हर पाड़ में वज़ाहत कंदो आहियां त कंहिंखे न कंहिंखे त राम ईंदो मूं फ़क़ीर जी ॻाल्हि ते। ऐं अलाह जो रसूल जेके बीमार हूंदा उन्हनि खे रब करीम कंदो, मदीने वारो साईं कंदो, उन्हनि खे शफ़ा जी मिलंदी। मां दुआ थो कयांव। ऐं जंहिंजा जेके जाइज़ कम, दिलनि जूं तमनाऊं जूं, जेके घोट थियण वारा आहिनि, जंहिंजूं जेके रस्मूं आहिनि, उन्हनि जूं बि रब करीम मदीने वारो साईं उन्हनि जे अबे ऐं अमर ऐं भाउनि ऐं भेनरुनि जा खे बसके ॾींदो ख़ुशियूं। उन्हनि जा बि लाया सजाया धाम धूम सां लाॾे कोॾनि सां थींदा। उहे बि पंहिंजूं ख़ुशियूं माणींदा। उहे बि रब करीम जे भलाईअ सां, रब करीम जे दुआउनि सां। मां बि तव्हांखे दुआ थो कयां त तव्हांखे रब करीम नवाज़ींदो, ख़ुशि रखंदो। जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव। मूंखे बि दुआउनि में यादि कजो, दुआ कजो। मां बि जहिड़े हाल में आहियां ख़ुशि हुजां। इन में कुझु वज़ाहत थोरी मां करे हुअसि पंहिंजे तारीफ़ जी, ॻोठ जी, हर शइ जी। सिर्फ़ु रुॻो फ़र्क़ु इहो आहे जो मां नंबर कोन थो ॾियां। जेकॾहिं मां नंबर ॾींदुसि त हीउ चैनल कोन हलंदो। बाक़ी तव्हांखे जेकॾहिं ॻोल्हणो आहे, मूंखे मिलणो आहे, त मां इहो तव्हांखे तारीफ़ करायो आहे। अदा ॻोठ जुआन सोलंगी तालुको कंडियारो, ज़िलो नौशहरो फिरोज़, पोस्ट ऑफिस सूमर चनड़ देह सालियापुर। इहो मुंहिंजो आहे, पंहिंजे इन ई इलाइक़े जो, सिंध जो आहियां, को ॿाहिरि मुल्क जो कोन आहियां। छो त हे त इलाइक़े वारा जेके ॾिसंदासीं त मूंखे सुञाणनि, पर जेके ॿाहिरि आहिनि, कराची आहे, हैदराबाद आहे, सखर आहे, लाड़काणो आहे, नवाज़शाह आहे, इस्लामाबाद आहे, कशमोर आहे, इंडिया आहे, जन खे बि जेका आहे त मुंहिंजी एड्रेस इहा अथव। वरी ज़िंदगी रही त वरी ॿिए पार्टनि में मुलाक़ात कंदासीं, ॿियनि गाहणनि में वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। अस्सलामु अलैकुम।